ही नौशहरोफिरोज प्रेस क्लब ॿाहिरां जो मंज़र आहे ऐं तव्हां ॾिसंदो त मुंहिंजे पस मंज़र में केॾा अंदूकार ककर आहिनि, कारा ककर जेके वसण जे तयारियुनि में आहिनि। ऐं हिन वक़्तु नौशहरोफिरोज में बि हल्की हल्की बरसाति बूंदाबांदी पए थी, पर जेकॾहिं इहे वरी अॼु टियों ॾींहुं आहे बरसाति खे, जेकॾहिं बरसाति वसी त माण्हुनि लाइ वरी वधीक अज़ाब पैदा थींदो, माण्हू परेशान आहिनि ॾाढो। ऐं बरसाति हूंदी रहमत आहे, पर रहमत जे बजाए हाणे हिते ज़हमत थींदी पई वञे, छाकाणि इंतिज़ामी जेका नाइली आहे बदइंतिज़ामी आहे ऐं उनजे करे माण्हू हिन बरसाति मां परेशान थी रहनि, ग़रीब मिस्किन माण्हू जो रोज़गार बंदि थी थो वञे। रोड रस्ता जेके आहिनि असां वटि अक्सर जेके आहिनि इहे गंदे पाणी में भरिजी वञनि था, घरनि में पाणी दाख़िल थी वञे थो। अक्सर जेके शहर ड्रेनेज इंतिज़ाम दुरुस्त न आहे, अहिड़ी सूरत हाल में हीअ जेका रहमत आहे माण्हुनि लाइ ज़हमत बणिजंदी वञे। ॾिसो पस मंज़र में ककर भरिजी आया आहिनि, भरियल ककर वसण लाइ तयारु आहिनि ऐं असां त ईअं नथा थी सघूं त बरसाति पए, छाकाणि त माण्हू सभु परेशान आहिनि। बरसाति माण्हू खे परेशान करे छॾियो आहे, वधी इंतिहाई तेज़ बरसाति पई आहे। बरसाति जेका तेज़ हवा सां गॾु उन माण्हुनि खे सचुपचु त हाणे परेशान करे छॾियो आहे। पस मंज़र में नौशहरोफिरोज आहे, हल्की हल्की बूंदाबांदी पए थी, बूंदाबांदी सां मौसम खुशगवार थी आहे। सख़्तु गर्मी हुई, 2 महीना इंतिहाई गर्मी में लोड़े थो ऐं माण्हुनि जो ॼण त सचुपचु साह मुठि में अहिड़ी हालत हुई गर्मीअ में। ऐं अॼु खां 2 ॾींहंनि खां वठी बरसाति ऐं हवाउनि मौसम खे त तमामु बहितर कयो आहे। माण्हू इन में मौसम जे करे त ख़ुशि आहिनि, पर जेका इंतिज़ामी बदहाली आहे जंहिं सबबु हिते जेको पाणी गॾु थी वञे थो ऐं माण्हुनि खे अचु वञ में सख़्तु मुश्किलातूं पेश अचनि थियूं ऐं हिनजे करे माण्हू परेशान आहिनि। ऐं नौशहरोफिरोज जो ख़ूबसूरत मंज़र साम्हूं मेरान पार्क नज़र अचे थो ऐं सावा सावा वण बहकी पिया आहिनि बरसाति खां पोइ। सचुपचु हिकिड़ा ख़ूबसूरत मंज़र पेश करे रहिया आहिनि ऐं चवंदा बरसाति खां पोइ हर माहौल साफ़ु थी वेंदो आहे। जेका बदिलाण हूंदी आहे ऐं आबहवा में उहा साफ़ु थी वेंदी आहे। आसमान जेका छायल हूंदी आहे, धूड़ मिटी हे हो सभु साफ़ु थी वेंदा आहिनि ऐं ॾाढो ज़बरदस्त मंज़र हूंदो आहे। अहिड़ो ई मंज़र तव्हांखे साम्हूं नज़र अचे थो ऐं कारा ककर आहिनि जेके शहर मथां गुज़री ऐं वधी रहिया आहिनि। ऐं हींअर ककरनि जो सिलसिलो जेको आहे नौशहरोफिरोज जे मथां वञे जेको आहे सो वञी रहिया आहिनि ऐं लस थी वई आहे। इहा लस जेको आहे ऐं हिकिड़ी वॾी बरसाति जी अॻकथी कंदी आहे ऐं बरसाति हाणे आहिस्ते आहिस्ते तेज़ थी पई वञे। हिन खां अॻु में पटीदनि में जेको बरसाति पई, तमामु घणी बरसाति पई आहे, उहा बरसाति हाणे बरसाति जो रुख ऐं नौशहरोफिरोज तरफ़ आहे ऐं नौशहरोफिरोज में तव्हां ॾिसी रहिया आहियो बरसाति ऐं हल्की फुल्की बरसाति आहे ऐं झनकार ॿधी रहियो आहे ऐं मौसम हवा जे करे बरसाति जे करे ॾाढी खुशगवार थी वई आहे। सभु उनखे इंजॉय पिया कनि, सभु इंजॉय था कनि। लाजपर आहे ऐं सदाम सुमरो आहे। हाणे बरसाति जो इंतिहाई तेज़ थींदी पई वञे। हींअर हाणे कपिड़ा ॾिसो न तव्हां हाणे आला थियणु शुरू थी विया आहिनि। बरसाति जो ख़ूबसूरत मंज़र हुते ख़बर केॾा ॾिसो था हाणे बरसाति जे ख़ूबसूरत मंज़र खे ऐं त कीअं पिया भायूं एॾो ख़ूबसूरत मंज़र साम्हूं अचे थो। पर इंतिज़ामी जेका बदयांती आहे, बदइंतिज़ामी आहे, उन हिननि ख़ूबसूरत मंज़रनि खे असांखे ॼण त लूट करे छॾियो आहे। हाणे ख़ूबसूरत मंज़र बि असांखां ॼण त हाणे वणनि नथा जेका सूरत हाल ॾिसूं था। केतिरा नज़र अचनि ख़ूबसूरत महल खे ऐं मौसम खे कीअं पियो इंजॉय करी। मौसम इंतिहाई शानदार आहे ऐं मौसम ख़ुशगवार बि आहे। माण्हू वण टिण पखी ॾाढो इन मां लुत्फ़ अंदोज़ थियनि पिया था ऐं सभु शयूं ॾाढियूं वणंदड़ आहिनि। पर इंतिज़ामी तौर ते इंतिज़ामिया जा जेके नाली आहे उनजे करे बरसाति पवण खां पोइ जेके हेठां जा इलाइक़ा आहिनि या ॿिया जेके मामला आहिनि या गटर भरिजी था वञनि, निकाल नथो थिए, इन जे करे माण्हुनि खे इंतिहाई मुश्किलात पैदा थियनि थियूं ऐं पोइ माण्हू बेज़ार थिए थो त पोइ माण्हू चवे थो यार बरसाति छो पई, इन जे करे माण्हू अचण वञण में तकलीफ़ थिए थी। न त अॼु ॿियो 3 ॾींहुं आहे, ॾाढो ख़ुशगवार माहौल आहे, मौसम आहे। असांखे महसूसु इहो थो थिए ॼण त जुलाई जो महीनो असांजे लाइ ॼण त सेप्टेंबर ऐं अक्टूबर जहिड़ा महीना थी विया आहिनि। ॾाढो ज़बरदस्त इंजॉय कयूं पिया ऐं ॾाढो मज़ो अचे थो ऐं ईअं लॻी रहियो आहे असां पंहिंजनि इलाइक़नि में ॼण त जीअं थर में बरसातूं पवंदियूं आहिनि माण्हू ख़ुशि थींदा आहिनि। असां वटि बि तमामु हिन चकर में तमामु ज़बरदस्त क़िस्म जो माण्हुनि खे ख़ुशी बि आहे, पर फ़क़ति न हली इंतिज़ामिया न हली जे करे माण्हू केॾी परेशानियूं थियनि थियूं। केॾी मौसम जी हुस्नाकी आहे, केॾी ख़ूबसूरत मौसम आहे पाण वटां
ऐं असां हिन मौसम लाइ ॼण सॼो साल तड़पंदा आहियूं त अहिड़ी का मौसम अचे। पर वरी जॾहिं ॾिसूं था 3 ॾींहं अॼु मींहं कंहिं मींहुं जेकॾहिं कलोके जहिड़ो मींहुं वसियो त पोइ वधीक छा सूरत हाल थींदी। माण्हू त ॿुढा नंढा माण्हू जहिड़ा पिसंदा, उन्हनि खे हीअ हुस्नाकी ॼण त हाणे ज़हर थी लॻे न। इंसानी नाहेली आहे जेका इंसान करे त हीअ हुस्नाकी माण्हू जेका मौसम आहे इन में माण्हू इंजॉय बि कनि ऐं माण्हू जा ज़हन फ्रेश थियनि ऐं माण्हू जेको घुट ॿुसट वारो माहौल आहे उनखां माण्हू बची सघनि। पर हाणे त छा थो कजे सघिजे, अहिड़ी हुस्नाकी एतिरो ख़ूबसूरत मज़ो थो अचे ऐं लुत्फ़ु थो ॼण अचे ज़िंदगीअ जो। ऐं पोइ वरी जॾहिं पोइ था सोचूं था न त ॼण उहा सभु शइ असांखे ॼण विसरी थी वञे। बिल्कुलु ईअं ई आहे। असां वटि इंतिज़ामिया हुकूमतूं जेके बि आहिनि, पाकिस्तान गवर्नमेंट, सिंध गवर्नमेंट जा जेके बि इंतिज़ामिया आहिनि, टाउन कमेटी में इंतिज़ामिया ॿियो टियों, उनजी नाअहली जे करे इहे सभु मामला थियनि था। सूरत हाल इन जे करे ख़राबु थिए थी। पोइ असांजो जेको हारी तबिको आहे, ज़रई इलाइक़ो आहे असांजो, इन जे करे पोइ उहो उन्हनि सां जेके मामला थियनि था, मसइला थियनि था ऐं उहे सूरत हाल फसलुनि में या ॿियनि जॻहियुनि ते पाणी अचे थो वञे, पोइ उहो निकाल नथो थिए इंतिज़ामिया जी नाली जे करे। महिरबानी बरसाति वधी वई आहे, हाणे पंहिंजो पाण बचाइजे न त सभु आला थींदासीं। ऐं भॼो त हली अॻिते लिखूं, छाकाणि त सॼी मोबाइल बि मुंहिंजी हाली थी वई आहे। बरसाति तमामु तेज़ी सां वधंदी पई वञे, सॼा कपिड़ा मुंहिंजा आला थी विया आहिनि ऐं इन करे बहितर आहे त हाणे पाण अंदरि किथे पनाह वठूं।